कंबर जे ॻोठ हासला जे रहवासियुनि लाड़काणे जे रशीद वगण थाणे जे पुलिस जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सईद अहमद हासलो मीडिया सां धाईंदे चयो त 1.5 महीनो अॻु मुंहिंजे भाउ मुजाहिद हुसैन हासलो खे रशीद वगण थाणे जे हद में जतन जे लाड़े भरिसां संगावती मामले तां गोलियूं हणी क़तलु कयो वियो, जंहिंजो केस रशीद वगण थाणे ते आशिक़ खखराणी समेत 4 जवाबदारनि मथां दाख़िल करायो, पर पुलिस 1.5 महीनो गुज़रण बावजूद केस में ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। जॾहिं त DIG ऐं SSP लाड़काणे वटि धायो पर को बि तदारक न थियो, जेको ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। हिन चयो त जवाबदार क़तल केस तां हथ खणण लाइ धमकाए, हीसाए ऐं वधीक नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि IG सिंध पुलिस, DIG पुलिस लाड़काणे खां मुतालबो कयो त भाउ जे क़तल केस में ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशश डिजिटल कंबर।